मेहरान टीवी, कशिश टीवी, KTN टीवी, PTV पाकिस्तान में अज ताईं आर्टिस्ट, कॉमेडियन, टीवी एक्टर्स वांगुर कम कया आहिनि। असी पंहिंजे स्टूडियो में स्वागत कयूं था आसिफ पहोर उर्फ गामू जो। गामू जी तव्हांजो स्वागत आहे असांजे सिंधी सुरीली महफ़िल शो ऐं वाइब FM 105.4 ते। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजो नालो जेको आहे उहो आहे आसिफ पहोर। आसिफ पहोर, मां बराबरि प्रोनाउंस कयां थो न? आसिफ पहोर। ही आसिफ पहोर मां ही गामू छो थी वियो ऐं ही गामू आहे छा? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे हिन प्रोग्राम में हिन FM ते जेको मूंखे घिरायो ऐं मूंखे जेकी इज़त ॾिनी उन जा तव्हांजा लख तोरा ऐं सॼी संगत खे जेके भी मुझे आवाज़ ॿुधनि था परे परे त मुंहिंजी भेनरियूं, मुंहिंजा ॿाहिरि, सभिनी खे नमस्ते, झूलेलाल, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, जिते हूंदव आबाद हूंदव। ऐं आसिफ पहोर हिकिड़ो नालो जेको हुयो उहो मां पाण असल में आहियां वेटनरी डॉक्टर। आसिफ पहोर मुंहिंजो नालो आहे ऐं मां जॾहिं कशिश TV आई त उन में मां हिकिड़ो प्रोग्राम कंदो हुउमि जीपी ब्रदर जी सां गामू, पी सां परदेसी, गामू ऐं परदेसी। उन मां मुंहिंजो नालो हिकिड़ो निकितो त ही गामू आहे, ही परदेसी आहे। असां ॿ भाइर हूंदासीं, मां हिकिड़ो एबनारो माण्हू हुयुमि ऐं ॿियो जेको मुंहिंजो भाउ हुयो उहो लिखियलु पढ़ियलु हुयो। पोइ उहो मुंहिंजो कशिश TV ते मां उहो जॾहिं कयुमि त उन माना कशिश TV खे उन प्रोग्राम 4 चंड हणी छॾिया। अच्छा। उहो उन वक़्तु एॾो त मशहूरु थी वियो, एॾो हिंद सिंध में जो माण्हू जॾहिं बिजली बंदि थी वेंदी हुई त माण्हू जनरेटर स्टैंड बाय में रखी वेठा हूंदा त 6 बजे जुमे ते फ्राइडे ते हलंदो मुंहिंजो प्रोग्राम। पोइ जीअं जेकॾहिं लाइट हली वञे त जनरेटर स्टैंड बाय हूंदो ऐं जनरेटर हलाए करे उहो ॾिसंदा हुया। उन वक़्तु मुंहिंजो तकिया कलाम हूंदो आई लव यू बेबी। आई लव यू बेबी। पोइ उहो मेल हुजे या फीमेल हुजे, पोड़ो हुजे या पोड़ी हुजे, चाचो हुजे या मामो, केरु बि हुजे, पर मुंहिंजो तकिया कलाम हूंदो। मां तव्हांखे अॼु बि चवां थो त आई लव यू बेबी। आई लव यू बेबी। मां बेबी न बाबू आहियां। पर इहो मुंहिंजो तकिया कलाम एॾो माना मशहूरु थियो जो माना जिते किथे माना मेल बि मूंखे चवंदा बेबी काॾे थो वञे, बेबी काॾे थो वञे, बेबी अचां थो, बेबी वञा थो। माना उन त तव्हीं पंहिंजे जोए खे बि बेबी कोठंदा आहियो? हा, बेबी। ख़बर हो मूंखे। पोइ उन खां पोइ आस्ते 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 मां पाण लिखंदो बि, राइटर बि मां पाण आहियां, डायरेक्शन भी मां पाण कंदो आहियां ऐं उन खां पोइ परफॉर्मेंस भी मां पाण ॾींदो आहियां। ऐं जेकी वीडियो जेकी हूंदी आहे मुंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे त मां जेकॾहिं हीअ वीडियो मां कंहिंसां ठाहियां ऐं केरु हिन में परफॉर्म कंदो, उहो जेको आर्टिस्ट आहे उहो बि सिलेक्ट मां पाण कंदो आहियां। त पर तव्हां जीअं चयो आई लव यू बेबी, आई लव यू बेबी, हीअं चई घरवारी खे बि त आई लव यू, त पोइ घरवारी खे बि आई लव यू बेबी, ॿाहिरि वारी खे बि आई लव यू बेबी, पोइ त वरी वधीक मार खाईंदो उहो माण्हू। कंफ्यूजन कोन थींदी कंहिंखे बेबी पियो कोठे? नए माण्हू खे त तव्हां छोकिरी खे त तव्हां त दगवेंदी खे त आई लव यू नथा चई सघो न। सही ॻाल्हि आहे। पर मां आर्टिस्ट आहियां, मूंखे उहा नई छोकिरी मूंखे चई सघे थी आई लव यू। मुंहिंजी घरवारी मूंखे सम्झे थी त हीअ आसिफ जेको आर्टिस्ट आहे इहो रियली दिलि सां नथो चवे त आई लव यू। करेक्ट। मैं आपको यही पूछने वाली थी कि तव्हीं पंहिंजे असल जिंदगी में गामू कॉमेडियन सां केतिरो अलग आयो? अलग आयो चाहे त रियल जेकी मुंहिंजी जेकी लाइफ आहे ऐं जेको ऑन दी स्क्रीन आहे उहा सेम आहे। अच्छा, अरे वाह, ये तो माना जाम घटि आर्टिस्ट जो न त माण्हू जो तक़रीबन चेंज हूंदो आहे त रियल में ॿी हूंदी आहे ऐं स्क्रीन ते बि वरी ॿी क़िस्म जी जेको आहे लैंग्वेज हूंदी आहे, त मुंहिंजी सेम हूंदी आहे, हसी मज़ाक, खिल भोग ऐं बसि हीअ मालिक महर कई आहे, हीअ ज़िंदगी ॾिनी अथई सोणी ऐं उनजा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं त बसि ऐं उन खां पोइ वरी जीअं माना आहिस्ते आहिस्ते मां महिनत कंदो रहियुसि। हाणे हिन वक़्तु मौजूदा जेको मुंहिंजो जेको आयो डायलॉग आहे उहो मशहूरु आहे, आइली रे। तव्हां हाणे मुंहिंजा जेके बि वीडियो आहिनि, हाणे मुंहिंजो 2 दिसंबर ते दुबई में प्रोग्राम हुयो त उते माना जीअं स्टेज ते मां दुबई में फर्स्ट टाइम आयो आहियां ऐं उन जे दुबई जी स्टेज ते फर्स्ट टाइम मां परफॉर्म कयो। पर जॾहिं माण्हुनि मूंखे एतिरो दाद दुबई जे माण्हुनि
ख़ासि करे हिंदू माण्हू जेके बि मुंहिंजा हुया मूंखे चाहींदड़ मूंखे प्यार एॾो ॾिनो अथऊं मूंखे एतिरा लफ़्ज़ कोन्हनि जॾहिं स्टेज ते मां फस्ट टाइम अची करे बीठुमि त हे सॼो हाल मेल एंड फीमेल सां माना एॾो गुंजारजी वियो त चवनि पिया आईलीड़े इहो मुंहिंजो तकिया कलाम आहे। तव्हां कंहिं महिल बि विज़िट करे ॾिसो सघो था त मुंहिंजो गामू ऑफिशियल चैनल आहे उन हर वीडियो में स्टार्टिंग में मुंहिंजो आईलीड़े लफ़्ज़ आहे। आईलीड़े जो मतिलबु छा आहे? आईलीड़े माना मिर्च घणा विधा आहिनि भाॼीअ में आईलीड़े मिर्च एॾा मिर्च विधा थी आईलीड़े छो मुंहिंजे लाइ हज़ार कयो थी छो मुंहिंजी ज़िंदगीअ खे माना इन जे करे उहा मूंखे जिते किथे वेंदासीं इहो हूंदो आहे। ऐं ॿियो मुंहिंजो तकिया कलाम आहे जेको मूंसां गॾु दोस्त हूंदो आहे त तव्हांजी भित ऐं असांजी भित सां मिलियल आहे। अच्छा तव्हांजी भित मुंहिंजी भित सां तव्हांजी भित तव्हांजी दीवार आपकी दीवार और मेरी दीवार एक दूसरे से मिली जुली हुई है। अच्छा तव्हांजी भित मुंहिंजी भित सां मिलियल आहे। मां टंग ट्विस्टर तव्हां जेको मुंहिंजी टंग जेके ट्विस्ट कई ना इंग्लिश बाय माय बॉडी इन द 5 fingers and 1 nose yes any एक मिनट छा या 5 fingers 5 nose no 5 nose 1 nose listen to me carefully listen yes language in English they're talking my English and ancient culture yes I know why not छा जो ता गचड़ बकर वल्ला माय गॉड बजट गजा पड़ी वठो हां मूंखे डिस्टर्ब न कयो आहे सवाल है नॉटी बॉय ही द चीप बॉय व्हाट इज द प्रॉब्लम त हाणे मां मूंखे ता इंग्लिश में त टंग ट्विस्टर पाणे ही करे छॾियो मां ताजी लैंग्वेज टंग ट्विस्टर आहे एग्जैक्टली माना चलन भाई चीप बॉय चलन व्हाट इज योर नेम माय नेम इज असर फासर सारी अंग्रेजी एक सेंटेंस में अची वई मां त हाणे टंग ट्विस्टर ता इंग्लिश में करे थी मां टंग ट्विस्टर तव्हांखे सिंधी में ॿुधाईंदो जी तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां असांजा मां बि मी टू पहिरियों तूं चवंदे कि पहिरियों गामू जी पहिरियों हिननि खां ॿुधो पहिरियों हिननि खां हा त ध्यान सां ॿुधजो जी जी है ना ये आहे पप्पू पंहिंजी पत्नी जे पप्पू पंहिंजी पत्नी ना भॼी पप्पू माना भॼी त पंहिंजी पत्नी सां ॿिए जी पत्नी सां थोरी भॼंदो पप्पू पंहिंजी पत्नी जे पैके में पंहिंजे पैसनि सां पाणी पूरी पहुचाई पप्पू पंहिंजी पत्नी ना पंहिंजे पैसनि सां पूरी मानी पहुचाई मानी पूरी कितना थी वई मानी पूरी पहुचाई पंहिंजे पैसनि यो गाने पैसो गडो पटता यो गाने चिक मिर्च दाना दे जिक आग पटी गजो गड़ बोगर कुटी बुटी चुटी चिक चिक असां पंहिंजे गेस्ट सां ॻाल्हियूं कायम रखंदासीं पर हुन खां पहिरीं ॿुधो ही ॿ गाना बैक टू बैक बिल्कुल चाचा मामा सिंगर आहिनि फरज़ाना बहार ऐं सिख में सिंगर आहिनि आरती राजचंदर सिकी अख की न सिकाए सुहारा की न सिकाए सुहारा दिल दुलारा जतारा दिलबर दुलारा अखड़िन 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 जतारा मूंखे त न वेई को खिले थी मूंखे ॿियो बि हिकिड़ो ॿियो बि मां जिब्रिश इंग्लिश में तव्हां सिंधी में त टंग ट्विस्टर कयो इंग्लिश में तव्हांजी पंहिंजी लैंग्वेज जी टंग ट्विस्टर आहे
पर हाणे मां तव्हांखे इंग्लिश में हिकिड़ो ओरिजिनल टंग ट्विस्टर ॾिंदुमि हाँ है न त मूंखे ॿुधाइजो होपफुली मां सही सही चवां पहिरीं त द बिग फैट कैट सैट ऑन द फैट रैट The big fat cat sat on the big fat rat. तव्हां चओ गामू Cat of the rat. न एक मिनट वरी The big of the shade is the maid of the shade. माण्हू हुयो जेको फर्स्ट टाइम पहिरियों दफ़ो दरिया में लथो जीअं जो दरिया में लथो त हीअं आस्ते आस्ते विच ते जंहिंमहिल पुॻो त हीअं ॿुॾे पियो गोता पियो खाए मूंखे कढो मूंखे बचायो हाणे हिनखे ईअं कंदे हिनजे मच्छी हुननि जे पेरनि में अची वई उहा मच्छी पकिड़े करे दरिया जे पार पाणी खां ॿाहिरि कढी उछलियाईं चयईं त मां त ॿुॾी मरंदुमि तोखे त बचायां न मां मथां ॿुॾा तोखे त बचायां न भला जान छॾ अहिड़ा माण्हू ऐं ज़ाल चयो मुड़ुस खे मुड़ुस वेठो ऑफिस में त ज़ाल चयो त साईं ॻाल्हि त ॿुधो विंडो लॉक थी वियो आहे छा कयां त मुड़ुस वरी फोन ते चयोसि त इन में तव्हां तेल थोरो विझो ऑयल तेल विझोसि चई ठीकु आहे उन वरी फोन बंदि करे छॾी 2 मिंटनि खां पोइ वरी ज़ाल वरी मुड़ुस ॾे फोन कई चई सर हाणे तव्हां जेको चयो न त तेल विझो ऑयल विझो उहो त विझो हाणे त उहो लैपटॉप ई बंदि थी वियो विंडोज बंद थी वियो लैपटॉप में पर गामू जी तव्हांजा हेतिरा फैन फॉलोइंग आहिनि कि असीं पाण खे ॾाढो ख़ुशनसीब सम्झंदा आहियूं कि तव्हां हिन शो जो असांखे हेतिरो खिलायो असांखे हेतिरो प्रोत्साहित कयो ऐं असीं उम्मीद कयूं था कि तव्हीं हीअं ई कॉमेडी करे सभिनि जो दिलि जीतंदा रहो ऐं सिंधियुनि जो नालो अञा रोशन करो। बिल्कुलु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां पंहिंजे शहर जो नालो खणंदो आहियां किथे बि इंटरव्यू थिए किथे बि को प्रोग्राम थिए ऐं उते मां पंहिंजे शहर जो जेकॾहिं नालो न खणा त मूंखे पाण खे मज़ो न ईंदो आहे। मां असल में शिकारपुर जो आहियां मूंखे शिकारपुर जो जेसिताईं नालो न खणंदो आहे मूंखे मज़ो न ईंदो आहे। मूंखे पंहिंजो फ़ख़ुरु आहे पंहिंजे शिकारपुर ते पंहिंजी सिंधी अवाम ते सिंधी टोपीअ ते सिंधी अजरक ते ऐं मूंखे पाण खे फ़ख़ुरु आहे त मां हिकिड़ो सिंधी आहियां ऐं मतिलबु त उन्हनि सिंधियुनि जे लाइ लफ़्ज़ न आहिनि माना माण्हू सभु न सोना पखी सभु न हंज कंहिं माण्हू मंझि अचे बोए बहार जी छा ॻाल्हि आहे गामू जी छा चयो था हिकु जीअं सिंध जीअं थी वञे हा बिल्कुलु थी वञे जीअं सिंध जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं सिंध जीअं सिंध जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं छा ॻाल्हि आहे गामू जी तव्हांजी लख लख महिरबानी तव्हां असांजे शो ते आया ऐं असांजे शो खे 4 चंड लॻाए छॾिया त वरी पाण ॿुधंदासीं गाना ॿुधंदासीं वरी मिठा मिठा पर हुन खां पहिरियों मां पंहिंजे लिसनर्स खे यादि कराए छॾियां असांजा जेके वाउचर्स तव्हांजा मैसेज जो मूंखे इंतज़ारु रहंदो तव्हां असांखे ॿुधायो कि असां हिन शो खे कीअं बेटर ठाहे सघंदा आहियूं कीअं बहितर ठाहे सघंदा आहियूं त हींअर ई फ़ोन खणो व्हाट्सएप खोलियो टाइप कयो SSM स्पेस तव्हांजो नालो स्पेस तव्हांजो सजेशन्स ऐं मोकिले ॾियो 050-879-1054 तव्हांखे वाउचर्स मिलंदा कर्टसी एक्सप्रेशन स्टाइल छा ॻाल्हि आहे हाणे ॿुधूं था असांजा 2 गाना बैक टू बैक नच नच तू ऐं अले मुंहिंजा मारू वारा सिंगर आहिनि गीता खनवानी।
वाह केडी, यू नो स्टूडियो में केतरी सुठी एनर्जी थी वई, एतरी पॉजिटिव। बिल्कुल बिल्कुल, जिते गामो जी होते मजा ही मजा है। बिल्कुल मजो ही मजो। ऐं जेको जेको मूंखे हिते दुबई वारनि मूंखे मोहबत प्यार ॾिनो आहे उन्हनि जा ऐं मां ॾाढो ख़ुशि नसीबु आहियां। मुंहिंजो त फस्ट टाइम दुबई अचणु थियो आहे, त मां दुबई घुमियो आहे, त मूंखे दुबई ॾाढो सुठो लॻो आहे। ऐं माण्हू बि ॾाढा, हर को पंहिंजे कम सां कमु रखी वेठो आहे, कंहिंजे कम में इंटरफेयर नथो करे। माण्हू सुठा आहिनि न दुबई, माण्हू सुठा आहिनि ऐं कानून खे फॉलो था करनि, ॾाढो ज़बरदस्त। जिते मां आहियां उते सभु सुठा आहिनि। सेम टू यू। मां किथे वियसि? मां माण्हुनि जी ॻाल्हि कई। त केडी हाँ। हाणे हिन सब में असीं ही न भुलिजूं कि असांजे वाउचर्स विनर्स जा नाला अनाउंस